अचो त दुनिया जे पहिरें फिल्म शायर जो निराली अंदाज़ सां अभ्यास करियो। दोस्तो, ही चैनल सब्सक्राइब करियो ऐं पोइ ही शेयर पढ़ो। कढ़े ऐं कड़े पर में पेर पुन्ह जो, सिक ॿधाई संदरो जानिब लाइ जड़े, लकनि सिर लतीफ़ चए मुंद छेड़े ऐं झड़े, पणीअ तान पड़े जे उमिरि सभु ईअं करे। अंदर ई अंदर में कढ़े बि थी पुन्ह जा पेर बि लीके थी, सिक जो संदरो मज़बूत करे ॿधो अथाईं, समूरी वसफ़े वेढ़ लाइ तयारु आहे, मुंद लकनि सां झेड़े थी उन्हनि ते वरी वरी हमला करे अॻिते वधे थी। जेकॾहिं समूरी हयाती ईअं करे त बि पिरीअ जे पेरनि जी ख़ाक मटि न थिए, पिरी अञा मथे आहे।